अॼु असीं पंहिंजे प्रोग्राम में सिंधी अदब ऐं मीडिया जे हिकु अहिड़े नाव खे दावत ॾिनी आहे जंहिंजी शख़्सियत जा घणा ई रुख़ आहिनि। हू न फ़क़ति हिकु कहाणीकार, हिकु नावल निगार, हिकु कालमिस्ट, हिकु मुतरजम ऐं हिकु ड्रामा राइटर आहे, पर हुन सां गॾो गॾु हिकु डॉक्टर ऐं हिकु बहितरीनु उस्ताद पिणु आहे। टीवी ते सिंधी तोड़े उर्दू ॿोली में संदसि केतिरा ई ड्रामा हली चुका आहिनि। न फ़क़ति इलेक्ट्रॉनिक मीडिया पर प्रिंट मीडिया में पिणु संदसि वॾो किरदारु आहे। 1994 ईस्वी खां कंपेयरिंग जी शुरूआति कयूं ऐं परख संदसि सुञाणप बणी। हू हिन वक़्तु हेल्थ एंड फिज़िकल शोबे में पंहिंजे बतौर उस्ताद ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। तव्हां बिल्कुलु सम्झी विया हूंदव तव्हांजी यातल सुञातल शख़्सियत साईं महमूद रसन साहब। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। तव्हां पंहिंजी अमली ज़िंदगी जी शुरूआति हिकु हेल्थ मेडिकल अफ़सर तौरु शुरू कई। आख़िर कहिड़ो उत्साह हो जो तव्हां अदब तरफ़ आयो ऐं लिखणु शुरू कयो? न, अमली ज़िंदगी जेका नौकिरीअ जी आहे न उहा त मूं पहिरीं कई। काफ़ी ट्यूशन्स कंदो हुउसि, मां दुकाननि ते नौकिरी कंदो हुउसि, पंहिंजे मतिलबु जेके तइलीमी अख़राजात आहिनि उन जे हिसाब सां कमु कंदो हुउसि। मां ब्रॉडकास्टिंग कंदो हुउसि। मां रेडियो ते 82 में जॉइन कयो मूं, इनफैक्ट 83 में, ऐं टेलीविज़न में जॉइन कई 79 में। त उहे सभु अमली ज़िंदगी जा कमु हुया त असां मतिलबु जॉब जे हवाले सां। ऐं मेडिकल मूं कयो। उन खां पोइ मूं मेडिकल खां पोइ मेडिकल ऑफिसर थियुसि मां, वञी ऐं पोइ सरकारी नौकिरी पोइ कई। बाक़ी लिखणु पण उन खां पहिरीं हुयो। लिखणु पण इहो त नंढे हूंदे खां वठी हिकिड़ो शौक़ु हुयो त नालो हुजे, हिकिड़ो माण्हू सुञाणनि। शोहरत तव्हांखे कीअं थी लॻे? मूंखे ख़ौफ़ थींदो आहे इज़त खां, डपु लॻंदो आहे मूंखे, छाकाणि त माण्हूअ ते को भरोसो कोन्हे। उहो माण्हू जेको हाणे तव्हांजी एतिरी इज़त करे पियो थो, थोरी देरि खां पोइ केतिरी बेइज़ती कंदो का ख़बर कान्हे। ऐं इज़त जीअं परवरदिगार हुकुम कयो आहे त मुंहिंजे पारां आहे सभु कुझु, मां जंहिंखे चाहियां तंहिंखे इज़त ॾियां, बचाए छॾ, ऐं जंहिंखे चाहियां तंहिंखे ज़िलत ॾियां। त इहा महिरबानी करे बसि जेका इज़त आहे ऐं जेका शोहरत आहे सुठी लॻंदी आहे। माण्हू एॾी महिरबानी कंदा आहिनि, सम्झ में ॻाल्हि कान ईंदी आहे यार। पंहिंजो पाण ॾाढो तितिकिड़ो लॻंदो आहे त एतिरो त माण्हू लहणे कोन थो जेतिरो मिले थो हुनखे। ख़्वाब बि उत्साह जो छा ज़रियो थींदा आहिनि? ख़्वाब माण्हू ॾिसे थो पियो, उत्साह हासिलु करे थो। माण्हू ख़्वाबनि में एतबार रखंदा आहिनि मामल में। ख़्वाब मुंहिंजे लाइ कुझु कोन्हे। हा, ख़्वाब मुंहिंजे लाइ सिर्फ़ु ख़्वाब हूंदो आहे। ऐं जॾहिं मां जाॻंदो आहियां त मां कंध वराए चवंदो आहियां त मुंहिंजो इहा सोच ई बसि। मूंखे लॻंदो आहे त ख़्वाब हिकिड़ो डायमेंशन आहे जेको तव्हांखे कुझु ॿुधाए थो, पर उन्हनि जे कट डोड़णु न घुरिजे। जीअं ज़िंदगी में माण्हूअ खे को बि आइडियल कोन मिलंदो आहे। हमेशह माण्हू आइडियल जे पोयां डोड़ंदो आहे, मिलंदो कोन्हे कॾहिं बि आइडियल। ॾात ऐं ॾांव में छा था फ़र्क़ु महसूसु कयो? ॾात ते अलाह जी महिरबानी आहे ऐं ॾांव मुस्तक़िल महिनत आहे, हिकिड़ी टेक्निक आहे। अंग्रेज़ी में हिकिड़ो कोटेशन चवंदा आहिनि त दुनिया में 3 क़िस्मनि जा माण्हू हूंदा आहिनि। हिकिड़ो ज़हीन, हिकिड़ो विचोलो ऐं हिकिड़ो माॻई सादो जंहिंखे ज़हानत न अचे, बेवकूफ़ खणी चई सघो था हुनखे। त हाणे हुन में इहो हूंदो आहे त जेको विचोलो माण्हू हूंदो आहे न ऐं जेको ज़हीन हूंदो आहे, त ज़हीन माण्हू हिकिड़ी ॻाल्हि खे हिकिड़े मिंट में सम्झी वठंदो आहे ऐं विचोलो माण्हू उन साॻी ॻाल्हि खे 2 कलाकनि में सम्झंदो आहे। पर प्रॉब्लम इहो हूंदो आहे त ज़हीन माण्हू वटि हिकिड़ो मिंट कोन हूंदो आहे। तनक़ीद जे बारे में मां छा था चवां? हुजणु घुरिजे पर कोन्हे। हाज़मो ख़राबु आहे असांजो, बर्दाश्ती क़ुवत कान्हे। केरु जेकॾहिं कुझु 2 अखर ॻाल्हाईंदो न, मां ई बाहि थी वेंदुसि पहिरीं त, बाबा तोखे हिमत कीअं थी तो मूं ते ॻाल्हायो। लेखक जे लाइ अहम तरीन शइ इहा आहे त जेसिताईं उहो मटीरियल हुन वटि पाण वटि आहे, हुन वटि आहे, हुनजो आहे। जेॾीमहिल उहो ज़बान मां जुमिले वांगुरु अदा थी वियो, जॾहिं प्रिंट में अची वियो, जॾहिं कंपोज़ थी वियो या जॾहिं टेलीकास्ट थी वियो, त हू तव्हांजो कोन्हे, हू पब्लिक जो आहे। सभिनी लेखकनि जी इहा दांव हूंदी आहे त लिखणु तमामु ॾुखियो आहे, टाइम खपे थो, डिसिप्लिन खपे थो। तव्हां छा था चओ? न, पोइ छो था लिखनि? छो था लिखनि? हिकिड़ो ॾुखियो कमु आहे न, हिकिड़ो ॾुखियो कमु आहे, छो था कनि? हिकिड़ो हर पब्लिशर रॾु कंदो आहे त यार किताब छपजनि कोन था, पोइ बि नओं किताबु छपींदो आहे। ठीकु कयो आहे न छा? मतिलबु जेकॾहिं मूंखे हीउ कमु एॾो ई ॾुखियो लॻे थो बाबा, पोइ कयां छो थो? मां पंहिंजे कम खे इंजॉय कयां थो, मूंखे कुझु ॾोकड़ मिलनि था, कुझु पैसा कमायां थो, का ज़िंदगी ठाहियां थो पंहिंजी, तॾहिं इहो कमु कयां थो न। भला जेकॾहिं फज़ूल में अजायो हिकिड़ो कमु कयां, छो थो कयां? तव्हां पब्लिशरनि जी हिकु ॻाल्हि कई त उहे अक्सर करे उन्हनि खे तरजीह था ॾियनि जेके सुठा, जंहिंजो नाव आहे। लेखक खे हिन दौर में अहमियत ॾिनी वेंदी आहे लिखण खे वधीक? अॼुकल्ह हिकिड़ो ॿियो सिस्टम थी वियो आहे त माण्हू हुन वटि एॾो पैसो अची वियो आहे जो माण्हू जेको घरां कावड़िजे थो न, पंहिंजो किताबु पाण छपाए छॾे थो। इहो हिकिड़ो ट्रेंड थी वियो आहे। ऐं पब्लिशर्स बि हिकिड़ो रेशो रखनि था कमाईअ जो, रखी करे ऐं उहो छिके रखनि था, सट ते कांटो न, भई वाह वाह किताबु अची वियो मार्केट में। हाणे उहा क्वालिटी कान्हे असां वटि मटीरियल जी।
अॻे तव्हांखे कहाणी खणी रुलणो पवंदो, मिंथूं करणियूं पवंदियूं, चेक कराइणियूं पवंदियूं, तारीख़ अशरफ जहिड़ा एडिटर्स तव्हां वटि हूंदा त वॾी हिकिड़ी ख़ुशबख़्ती हूंदी त तव्हां सुहिणीअ में छपिजो। हाणे उहे कोन्हे। नवां लेखक बि तमामु घणो लिखनि था पिया, पर माण्हू इहो था ॾिसनि त अमर जलील छा लिखियो, शेख हयास छा लिखियो, वॾो नाव हिकिड़ो थी वियो आहे, उहो भले कुझु बि लिखनि ऐं उन्हनि खे ज़ाहिर तरजीह ॾियनि था, नवें लेखक खे नथो पढ़ियो वञे। न ईअं न आहे, छाकाणि त मां आहियां 47 जो हींअर। 47 सालनि में मूं कॾहिं बि का शइ कंहिंजे नाले सां कोन पढ़ी आहे। हा, मूं कॾहिं बि कंहिंजो नाले सां किताबु कोन वरितो आहे। मां बिलीव कंदो आहियां त शइ वॾी हुअणु खपे, उन लाइ नालो हुजणु लाज़मी न आहे। इहा नेसेसिटी न आहे त इमदाद साईं हर शइ बहितरीनु लिखे, जीअं साईं जलील हर शइ बहितरीनु लिखे, इहा नेसेसिटी न आहे। तव्हां बि लिखी सघो था। लिखियो तव्हां घणो आहे, पढ़ण में वधीक छा पसंदि आहे, नसर या नज़म? मुंहिंजी हिकिड़ी आदत आहे त मतिलबु नसर, नज़म, मज़मून, तहक़ीक़, मतिलबु मुंहिंजो कोहू कोन्हे। मां बायोग्राफ़ीस इलाही शौक़ सां पढ़ंदो आहियां, ऑटोबायोग्राफ़ीस, उन्हनि जो मूंखे ॾाढो आहे, जुनून आहे, मतिलबु उहो ॾाढियूं कलेक्ट कंदो आहियां मां, उहो पढ़ंदो ॾाढियूं आहियां। जेकॾहिं सिलेक्शन ॾिनो वञे न मूंखे त मां ऑटोबायोग्राफ़ी हिकदमि पिक कंदुसि त मूंखे इहा खपे। अच्छा, तव्हां ड्रामा बि लिखो था, कहाणी बि लिखो था ऐं कालम बि लिखो था पिया, कहिड़ी सनफ़ वधीक ॾुखी लॻी आहे? मूंखे अॼुकल्ह मां ऑटोबायोग्राफ़ी लिखां पियो पंहिंजी, उन नालो आहे असीं ॾाढो कॾहिं खिलंदा हुआसीं। मूंखे उन में मज़ो अचे पियो कुझु लिखण में, बाक़ी एज़ सच नॉवलेट में सुठो लॻो मूंखे। कहाणी मां पंहिंजी हर का इंजॉय कंदो आहियां। हर का तख़लीक़ जेका आहे न उहा तव्हांखे पंहिंजे ॿार जीअं आहे, त को तव्हां पर्टिकुलरली कंहिं शइ खे नथा चूज़ करे सघो त हीअ आहे या हूअ आहे। बाक़ी सभु सुठा लॻंदा आहिनि, सुठा न लॻनि त पोइ मां उहो कमु ई न कयां। मुंहिंजी आदत इहा आहे। तव्हां हिकु सुठो अरसो काव्य सिलाई लिखंदा रहिया, ख्वाब नगर जे सिरे सां, उहो हाणे नथा लिखो, बंदि करे आयो लिखणु। मां चाहींदो आहियां त माण्हू जाइ ख़ाली करे ऐं शइ खे पंहिंजी प्राइम लेवल ते अची टोड़े छॾे। मतिलबु जंहिंमहिल तव्हां सम्झो था त इट्स ऑल ओवर, हाणे तव्हां रिपीटेशन में अची वेंदो या तव्हां कंहिं शयुनि में मज़ो। हाणे तव्हां मिसाल तौरु चैनल आहे न, हाणे चैनल ऑफर्स खणी ईंदा, मां ख़ासि तौरु उर्दू कमु कंदो आहियां त उर्दू वारा ईंदा, 200 किस्तूं, 300 किस्तूं, 250 किस्तूं। बाबा मूंखां नथो थिए पुटु, मूंखां कोन्ह थींदो। मां 13 किस्तुनि वारो माण्हू आहियां, 13 ते पूरो, 13 खे 26 कंदुसि मां, जेके अधु कलाक जूं हूंदियूं। मूंखां 26-30 कोन्ह थींदियूं, ऐं नई मां 26 खे 12 कंदुसि। हाणे मूंखां नथो थिए, त मां सम्झंदो आहियां त हिकिड़ी शइ जेका पंहिंजी प्राइम ते पहुचे। ख्वाबनगर खे छॾण जो वॾो मक़सदु इहो त मूं महसूसु कयो त मतिलबु हू कंहिं जाइ ते अची माना पंहिंजे टॉप रैंकर्स में अची वियो हो, अलहमदुलिल्लाह। पोइ मूं सोचियो त हाणे वञणु घुरिजे। जे तव्हांजे लिखण में महसूसु इहो थियो त तव्हां ते अशफ़ाक़ जो वधीक असरु आहे? इहो चवंदा आहिनि, तारिक़ आलम जॾहिं मूं ते ॻाल्हायो किताब जी महूरत में, त हुन बि चयो त मां उस्ताद अशफ़ाक़ जहिड़ो आहियां। ऐं मां जेकॾहिं पाण खे पढ़ां पाण, छाकाणि त मां पढ़ां ॾाढो थो, मूं शऊरी तौर ते अशफ़ाक़। अच्छा, मूंखे इहो सची ॻाल्हि इहा आहे त हीअ तक़रीरूं जेके हुयूं ज़ाविया वारियूं, इहे मूं कोन ॿुधियूं हुयूं, मूंखे अलाए छो इंस्टिंक्ट थियो हिकिड़ो त हीउ कमु करणु घुरिजे, ख्वाबनगर वारो, उहो मूं कमु कयो। पोइ ख़बर पई त मां त उहो ई आहियां जेको अशफ़ाक़ साहिबु ॻाल्हाए थो। पोइ जॾहिं शऊरी तौर ते मूं पढ़ियो, अच्छा जेकॾहिं मां इहो चवां न त मां अशफ़ाक़ साहिब खे फॉलो कयां थो त मूंखे केरु मारींदो, की मूंखे कहिड़ो डपु आहे। ऐं जेकॾहिं इहो सच हुजे त मां मञण लाइ तयारु बि आहियां, पर पोइ मूं रियलाइज़ कयो त न, मां ओड़ो ई आहियां। ऐं पोइ मूं उन जूं ट्रांसलेशन्स बि करणु शुरू कयूं, ऐं मूं उहे शयूं पंहिंजे हिन आर्टिकल्स में शामिलु बि कयूं। ऐं जेकॾहिं केरु चए थो त मूंखे ख़ुशी आहे उन ॻाल्हि जी, छाकाणि त मूं हुन माण्हू जो कैलेबर ॾिठो आहे। ऐं हीअ सची ॻाल्हि आहे, मां इहा टेप ते ॻाल्हि चाहियां थो त मां हुनजे जुतीअ जे बराबरि कोन आहियां, वाक़ई कोन आहियां। उहो तमामु वॾो माण्हू हो हिकिड़ो। तव्हां लेखक बि आहियो, दरसो तदरीस सां बि वाबस्ता आहियो, पंहिंजी कहिड़ी ख़ूबी में मुतमिन आहियो? टीचर सुठो आहियां मां। हा, आई लव इट, आई लव बीइंग कॉल्ड अ टीचर। मतिलबु मुंहिंजी मां मौत जी ॻाल्हि घणी कोन कंदो आहियां, पर माण्हू खे मौत यादि रखणु घुरिजे। पर मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे त मतिलबु जेकॾहिं मां मरी वञा त मतिलबु माण्हू मूंखे मास्तर महमूद यादि कनि। राइटर भले बहितर न हुजे, शाइर अदीब सुठो न हुजे, कॉम्पेयर सुठो न हुजे, मास्तर थोरो सुठो हुजे। पढ़ंदड़नि लाइ, लिखंदड़नि लाइ का राय, को मैसेज, को पैगाम? न, मैसेज इज़त कनि, इज़त करणु सिखनि। इज़त कोन था कयूं असां कंहिंजी, हिकिड़ो त इज़त कोन था कयूं, ऐं ॿियो असां उन माण्हू खे जाइज़ जाइ कोन था ॾियूं। हज़रत अली करमल्लाह जो हिकिड़ो कौल आहे, कंहिं पुछियो त मतिलबु इंसाफ़ छा आहे, मतिलबु अदिल छा आहे? पाण फरमायूं त शयुनि खे मुनासिब जाइ ते रखणु अदिल आहे। टोपी मथे में हुजे, जुती पेरनि में हुजे। ऐं कंहिं पुछियो साईं ज़ुल्म छा आहे? पाण शयूं
शयुनि खे मुनासिब जाइ ते हटाइणु ज़ुल्म आहे। टोपी पेरनि में हुजे, जुती मथे ते हुजे। त असां हिकिड़ो त इज़त कोन था ॾियूं कंहिंखे, प्रॉपर जेका इज़त हुनजी हक़ आहे त इज़त कयूं, साम्हूं वारे खे उहो पंहिंजी जेका जाइ आहे उहा ॾियूं। असां पंहिंजे पाण खे पंहिंजी जाइ ते रखूं ऐं माण्हुनि जो क़दुरु करणु सिखूं असां। तव्हांजी वॾी महिरबानी साईं। थैंक यू वेरी मच। महिरबानी।